अस्सलाम वालेकुम। दुलाब ड्रामे जे ईंदड़ किस्तनि जे बारे में अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दुलाब ड्रामो हिकु वॾो सोप सीरियल ड्रामो आहे जेको शूटिंग जे दौरान लगातार उन जी पिक्चर्स अपडेट्स तव्हां सां शेयर कंदा रहंदा आहियूं। लेकिन अॼु जेका अपडेट आहे तव्हां सां शेयर कंदासीं उहा दोस्तो दुलाब ड्रामे जी कहाणी जे मुताबिक़ बि आहे ऐं दुलाब ड्रामो कॾहिं ईंदो इन जे मुताबिक़ बि आहे। तव्हांजा कमेंट सेक्शन में कमेंट पढ़ी करे उन जे मुताबिक़ अपडेट्स आंदी आहे। दोस्तों पहिरियां इन उदासी टीवी के सब्सक्राइब लाइक इन वीडियो के ऐं शेयर लिंक ज़रूरु कंदा। दोस्तों दुलाब ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे। उन जी शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी आहे। ॿिएं स्पेल ऐं पहिरें स्पेल जी शूटिंग जेको आहे दोस्तों काफ़ी मुकमिल थी चुकी आहे। उन जी एडिटिंग हली रही आहे। थी सघे थो हीउ महीनो ख़तमु थियण वारो आहे। हिन जी आख़िर में या नए महीने जी शुरूआत में टीज़र अची वेंदा ऐं टीज़र अची विया त दोस्तों पोइ प्रोमो ईंदो ऐं उन खां पोइ पहिरियों एपिसोड जेको आहे रिलीज़ कयो वेंदो। दुलाब ड्रामो हिकु वॾी कहाणी आहे। इन में दोस्तों इन में हर एंगल जी कहाणी ॾिनी वई आहे। ॾुख बि आहे, अमीरी बि आहे, ग़रीबी बि आहे, ज़ुल्म बि आहे ऐं वॾेरनि जा सतायल माण्हू बि ॾेखारिया विया आहिनि। ॻोठ बि ॾेखारियो वियो आहे। वहण वस्तियूं बि ॾेखारियूं वियूं आहिनि। दुलाब ड्रामे में शहर बि ॾेखारिया विया आहिनि, बंगला बि ॾेखारिया विया आहिनि, तालीम जो निज़ाम बि ॾेखारियो वियो आहे ऐं ज़ालिम जो निज़ाम बि ॾेखारियो वियो आहे ऐं इहो बि ॾेखारियो वियो आहे त बुरे जो नतीजो बुरो हूंदो आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।